आऊं अब्बास पालारी मुंहिंजा 2 फ्लैट शमसाई कॉन अली पैलेस वटि मुंहिंजा 2 फ्लैट आहिनि जिन जा आऊं 1 करोड़ 62 लख रुपया हींअर ताईं ॾेई चुको आहियां। मुंहिंजा फ्लैट शॉपिंग मॉल खां पोइ 8 नंबर ऐं ॿियो 11 नंबर फ्लोर ते आहे, जॾहिं त अञा 3 फ्लोर जी छित 3 सालनि में पई आहे। शमसाई कॉन जा मालिक दुआ थेबो ऐं मोहम्मदीन मेमण ॿई वॾा फिराडी आहिनि, जंहिंमें दुआ थेबो मशहूरु फिराडी आहे ऐं बॉलीवुड मॉल में अरबें रुपयनि जा फिराड करे चुकी आहे। हाणे वरी शमसाई कॉन में फिराड करे रही आहे। मुंहिंजो ही अर्ज़ु आहे त जिन बि माण्हुनि जा फ्लैट या दुकान आहिनि ए मुंहिंजे हिन नंबर ते राब्तो कनि 0300 30 16 983 नंबर ते राब्तो कयो वञे त जीअं असां सभु हिननि फिराडी ज़ाल मुड़ुस दुआ थेबो ऐं मोहम्मदीन मेमण ख़िलाफ़ को कानूनी ला अमल जोड़ियूं ऐं ॿिया ग़रीब हिननि फिराडी खां बचनि ऐं असांजा ॾिनल रक़म मौजूदा रेट ते वापसि कई वञे, न त ॿी सूरत में समय हमदर्द सां गॾु सख़्तु एहतिजाज करे धरणो हणंदासीं।